माई टीवी जे प्रोग्राम म्यूज़िक पोल सां गॾु मां आहियां ग़ज़ाल आबरो। नवाज़ मिरासी साहब असां सां मौजूद आहिनि। बचपन खां ई नंढे खां तालीम बि कयूं पिया, मौसीक़ी ॾांहुं बि सिखूं पिया। मुंहिंजो उस्तादु जेको आहे पहिरियों मुख़्तियार अली शेख साहिबु आहे। इश्क तव्हां कॾहिं कयो? पर इश्क में असां नाकाम थिया आहियूं। अच्छा, यानी कयो? बिल्कुलु। चांदो की रात में सवसीगार करे। हिन मौसीक़ी में जेको भाउ असांजो जेको क़ाबिल एतिराम मोहतरम अचे थो त भराए महिरबानी करे सुठे उस्ताद खां सिखी करे पोइ अचे। या सिंध जी असांजी मुंहिंजो मज़हब धार दुनिया जे दस्तूर खां। मौसीक़ी में सुर टोटल 12 आहिनि हारमोनियम में। असां खां अवल असांजा वॾा उस्ताद गविया इंडिया पूरी एशिया पूरी काइनात गाए थी 12 सुरनि खे कोन खुटायो आहे कंहिं। इन्हईअ में न को करे आसरो पराई अमानत पयल आहे। 12 सुरनि में 5 तीवर 5 कोमल 2 सुर शुद्ध आहिनि जेके सा ऐं पा। बाक़ी फन तमामु वसी आहे। महर डबाई साहब जन जो कलाम आहे त तोखे परचाइण ईंदासीं, तोखे ॻाल्हाइण ईंदासीं। हो तोखे किथे छॾींदो डबाई, हथ कीअं पटींदो डबाई। वाह वाह, तमामु सुठो। मुंहिंजो जेका ख्वाहिश आहे त मां चाहियां थी जेकॾहिं सराइकी में तव्हां कॾहिं कलाम गायो आहे। तेकू आखिया हम तेकू याद होसी। बाबा जी वफ़ात खां पोइ तमामु ॾाढो ॾुखियो। ॼण खां पोइ मारिया वञूं था, ॼण खां पोइ मारिया वञूं था, मरण खां पोइ पुछाणो वरी आहे। जी ज़िंदगी में इंसान खे ॾुखिया मोड़ बि ईंदा आहिनि, पर उन्हनि खे माण्हू क्रॉस कंदो आहे तॾहिं ई सुख ईंदो आहे। ॾुख सुख ज़िंदगी जो हिसो आहे। इन्हईअ में न को करे आसरो पराई अमानत पयल आहे। जेको उस्ताद बुखारी जो एटम हो कहिड़े सुरमा हो, उहो राग दरबारी हो ऐं उन जो जेको ठाठ हुयो वो आसावरी ठाठ हो। प्रेम के पथ पे चलते चलते हो गई मैं बदनाम, सांसों की माला पे सांसों की माला पे सिमरूं मैं पी का नाम।